भोल महागाई बि अंत थी वई आहे अंत। असां मवाली माण्हू ॿारनि जो क्रोध वञा बि काॾे वञा। हलो हलो वञा थो गेतुड़े खान ॾे थो वञी ऐं चवांसि त कुझु न कुझु असांखे ॾींदो। उथां थो पोइ अलाह मालूका काॾे न काॾे त वेंदुसि। अस्सलामुअलैकुम चेयरमैन केदुड़ा। वालेकुम सलाम। अब हथ थारियो या खखर दी खाएव। खेरा खुशाई। अब खेल लगो पिया सफा मन असां आया रे तहां ॾे। हा सोचियो से त चेयरमैन केदुड़े खां मिली जाऊं। हा ख़ुशखबरी का ॼऊंसे अॻे बि तव्हांजा वंड थिया न। असांजे परदादनि असां ऐं असांजे भाइरनि असांजी पढ़ियुनि बि हली बि न पे सघनि त बि लठ ते बाबा ॾेई आया। जी जी पोइ एॾे थी न भाई छा एॾी तो अची तूं। अब हूअं त असांजे दर ते ईंदा आहियो एलाद नेहरू पटका अॼु वरी असांखे धिकियो था छो। हाँ भाई वो तो असांजो सिस्टम आहे न। तव्हांजो सिस्टम आहे असां ग़रीब अब हाणे बसि हाणे हिकु तुंहिंजे कमु लाइ आयो मां पंहिंजे लाइ उहो मुंहिंजो कमु कर। कहिड़ो कमु आहे ख़बर पए ॿुधाए बच्चा। यार हे ग़रीबनि खे राशन वाशन ॾियनि था। हा बिल्कुलु ॾींदा आहियूं विराईंदा आहियूं। ॾींदा आहियो या पाणे खाई ॾींदा आहियो। न न विराईंदा आहियूं। हा पोइ सही आहे। असां बि चयोसीं त पंहिंजो चेयरमैन केतिरो साहब आहे पोइ हली आयासीं भाउ। हाणे कुर्ब कयो त बसि असांखे को राशन ॾियो बसि। बाबा यो इतबार कयो न एॾे परे कर गर्मी तां गरीबनि खे थींदी आहे। असांजी एसी बि एॾे मूंखे सीधो थिए। सीधो थिए मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे बाबा चङो थियो त तव्हांखे सीधो थिए असांखे गर्मी बाबा महांगाई गर्मी करे छॾी आहे। मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे मक़सदु मुंहिंजो इहो आहे बच्चा त तूं अचण में देरि कई ए परे थी बाबा छा आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदे छा मां बसि वञा। हा बाबू ॿुधा चांहि खणी न पीआर खेरा बाबा चांहि न पीआर मां न पीअंदुमि मां। बच्चा मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तूं अचण में देरि करे छॾी। मां वरी देरि हाणे ख़तमु थी वियो राशन वाशन सॼो ख़तमु थी वियो सफ़ा असला। हाणे ईअं न कयो कुर भला ॿियो न त किले वठो अटे जो किलो ॾियो अटे जो किलो मूंखे खोड़। छा थो कढी अरे विझी में पियो आहीं मुंहिंजा बचा ग़रीब जा ॿार केरु आहीं तूं। मां तोखे सुञाणा ई कोन। मां तव्हांजो पाड़े जो वाचूड़ो। कहिड़ो वाचूड़ो जी मुंहिंजे गिची में पियो वाचूड़ो मुंहिंजे पोइ गोल थो फिरी पियो वाचूड़ा। हूअं वंट वठण लाइ ईंदा आहियो चवंदा आहियो अरे वाचूड़ा खान असांखे वंट ॾिजो। बस कर हल गया गार्डन में गार्ड तो न बाबा न मां गरीब माण्हू मां खणी हलियो वेंदुसि पर हाणे मूंखे किलो खनि अटे। बाबा मूं चवां बच्चा ॾाहिरा मुंहिंजी ॻाल्हि सम्झ वाचूड़ा पुट त हाणे सभु ख़तमु थियो तूं 15 तारीख़ अचां 15 तारीख़ अचां भला असां नथा हिकिड़ी खणो पोइ असां वञूं था हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ड्रेस गेतुड़ा खान मां बि हणा तूं बि हण परे कर मां नथा हणो त बाबा ठहियो असां वञूं था ओ हेॾे हलिया ए खणी वञ पंहिंजो हे। हा यार हे मुंहिंजो नाली साफ़ कंदो आई न परे कर जी जी वालेकुम सलाम। तव्हांजो ई ख्याल आहे साईं। अच्छा माण्हू मोकिलियो अथव। असुल सामान त ख़तमु थी वियो हुयो पर तव्हांजे लाइ साइड में भांडे में कुझु आइटम मतिलबु लिकाए रखिया अथव त तव्हां त बा मुड़ी कोन थो ख़बर अथव हर कंहिंखे बुख आहे पंहिंजी भॻा था अचनि वठी था वञनि। हाणे इहो आहे त तव्हांजे लाइ मूं कुझु आइटम रखिया अथव भले मोकिलियोसि त पोइ उतां हिकु अधु आइटम ॾियोसि था भांडे मां मतिलबु खणी करे ठीकु आहे। निभागो वाचड़ो निभागो हिते बि न मिलियो फोन कराई थी मूंखे माइट खां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रेस्ट के डंठन अबा ए छा थो करिया दायरो थी मूंखे न ॾिजाए वा में मां मंडो मुड़स आया इने के करे डंडो खयो आ। हां
इन्हीं जे करे तोखे छा खपे तूं अबा मूंखे तव्हांजो पाड़े ते तारे फोन कयो फोन त कई पर मूंखे बस ॿुधा खपे छा तोखे मां हाणे तो ॾियां न हाणे बस मूंखे खपे मूंखे टेंट ई ॾेई छॾ बस राशन पाणी जी मूंखे ज़रूरत नाहे टेंट पियो आहे बस हाणे टेंट पियो आहे बस हाणे तूं ॾियां हा मूंखे ॾियो त मां वञां अचे टेंट अबा भेण जी चांहि बांहि छला न बस बिस्मिल्लाह टेंट ते हणी वञी ॿारनि खे विहार घर में शाबाश अरे हिन में त मां ई कोन मां पदुसि